यार पबजी चालू क्या कि न 3 पति एक कम तो कोचिंग की मैं नहीं पता तो खेड़ा भाई कम थी ना यो भी ना हेडा बुधो ना यो मुझे टिकटॉक जो पासवर्ड खबर तो यार है किथे विसरी है यार ना यार मुके किथा याद दो ते मां पांचो स्नैपचैट जो ही विसरी हो यार मम्मी पापा मस्त लवली 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 सब आई जो शादी तीली अरे ना पापा हो शायद मां थोड़ी डेंडी है ना थोड़ी ना मने वधीक ही आया ना हाँ मुखे हीला वालो सैंडल वठी लो ना मस्त हिया वो सुठी लगा लंबी छोकरी हां क्या खर्चे मुखे बुधणी नहीं देना खर्च मम्मी सां गालाए यो मुझो डिपार्टमेंट काने मम्मी ने नहीं चोंदी कोशिश किया थी कोशिश करे इस भली हाँ हाँ तो मम्मी किया आयो ता मस्त आयो ना हाँ मां छापई चवां ॾिसो न वणनि था फ्लिप फ्लॉप न वणनि थियूं बैली हाणे त हील वारो सैंडल ई सुठो लॻंदो डेली तोखे छा लॻे जेके भलाइनूं चए उहे सुठियूं चए हेॾा खिलोस तो थोड़ो बस 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 थी खिल त सुठी आटण चुप करे बे इहो ॿुधाए भई तोखे आखिर तकलीफ़ छा आहे सॼी दुनिया चप्पल थी पाए तोखे हील वारा सैंडल खपनि छो तकलीफ़ आहे मम्मी हा मां पंध बि नथी करे सघां अॼु सुबुह जी हेॾा ॻाल्हि त मां हीअं वॉक कयां पई त छा आहे मुंहिंजा वार वॾा आहिनि न हा त हे वार पेरनि में फासी पिया त मां गोल गोल कोला बाटी खाई किरी पियमि कोला बाटी खाई गोल गोल मस्त योगा थी वञे न ॿियो छा हाँ पापा सुबह खां 5-8 दफ़ा किरी आया आसे पासे वाला माण्हू समझंदा भई आत्मा अची दस अलाए छा हाँ वठी ॾियो न हिन करे पई चवां मच्छर भगा चकता पाइनि मुआ वठी ॾियो न प्लीज हील वारो सैंडल पाईंदसि अरे ॾिसे पुट तीली पोइ तूं पंधु छो थी घुमे राजा ऑटो में घुम न हाँ अरे न यार पापा वो ऑटो वारनि सां बि मुंहिंजो ब्रेकअप थी वियो आहे ओ छा पापा ऑटो में चढ़बो आहे त थोरो या पेर मथे रखबो आहे न हा त उहो बि मां नथी रखी सघां शायदि थोरी डेंडी आहे न हा त मां उन्हनि खे चवां थी भई भैया ऐसा थोड़ा टेढ़ा करो न रिक्शा हा तो जैसा हीअं पेर रखंदमि मथे हा पोइ आराम सां वेही सघंदी आहियां त पर ॿुधनि ई नथा हेॾा हथो फास्ट गाॾी काए था वञनि मां चवां थी अरे मोआ डबल भाड़ा देंगा न्याणी को बिठा दुआ लगेगा ॿुधनि ई नथा मोआ हेले खिला कीअं थी अचे मां किताई कयां थी मूंखे नथी अचे खिल मूंखे ख़बर हा मां ॾींदी आहियां न मूंखे हुते टाकीस में बि मुंहिंजी बेइज़ती था कनि हा वयमि थिएटर में फिल्म ॾिसण चयो मां टिकट कटो त चई भाई 3 साल से कम उम्र की बच्चे का टिकट नहीं लगता है किधर भी जाके बैठ जाओ ये मूंखे रोअण अची वियो ओॾी महिल यार वरी हो भाई निकिरी करे मूंखे हथों वरी लालीपॉप तो खाराए चंबोड़ी कढे मां चयोमांसि न मां नंढी न आहियां मां घर हली आयमि हा न खिलो मना प्लीज यार ठीक आ भला खिलो पापा ये सब ॻाल्हियूं त छॾियो उन ॾींहुं मां रस्ते ते पुठी वारा धक खाधा आहिनि हा छो मां वाक पे गया पंहिंजे लेखे त छोकिरो जोरदार पुठी ते धक हणी कढी हा ईअं सफ़ा चिथाई छॾी हथ चई आइस पाइस थपी सभु ॼणा ॿाहिरि हली अचो चयो मां छा थी निभागा धक छो थो हणे चई अरे अरे दीदी सॉरी असां पाण में लिका छुपी पिया खेॾूं हा त तव्हां जहिड़ी हिकु नंढी छोकिरी ढाई थी ॾे न त असांखे लॻो तव्हां ई आहियो चओ मां ईअं कीअं थो लॻेव नीच खिलंदी अचे ॾिस टोपी उल्टी थी वई पाण ई प्लीज वठी ॾियो हील वारो सैंडल वठी ॾियो हेॾा मां त मुंहिंजी पई आहियां भई तव्हां ई ॿुधायो छा कयूं वठी ॾियोसि हिते यार मां पाईंदो आहियां रबड़ जी चप्पल न लॻंदा आहिनि शाक न लॻंदा आहिनि धक कीअं क्या बाटी
यार मूंखे त में शादी जो टेंशन आहे जेॾी महिल मां छोकिरे सां फेरा पाईंदा मां केॾी नंढी लॻंदमि सभु ॼणा खिलंदा हाँ ये ही खिलंदा न सभु ॼणा अरे न न मुंहिंजा प्यारा बबू उन ॻाल्हि जी त तूं चिंता ई न कर ख़बर थी छो जे करे असां तुंहिंजे छोकिरे खे डेंडो करे छॾींदासीं ॿुधाए कीअं असां जेॾी महिल तव्हां फेरा पाईंदव न त जीअं ई माना फेरा पाइण चालू कंदो न छोकिरो आहे उन हेठां असां स्केट बोर्ड रखी छॾींदा पोइ तिरकी पवंदो न पोइ चवंदा हल हाणे पलथी मार हिन ते ई वेही रहो आहे पोइ तुंहिंजे रहे सां स्केट बोर्ड ॿधंदा पोइ तूं धीरे धीरे वॉक कजांइ उहो वेही चकर खाईंदो स्केट बोर्ड ते पोइ मस्तु ॾिस भई साॻा ई लॻंदव हा हेॾी सुठी आइडिया न ॿुधाईंदी मां सिधा ॿुधायो त हा